अरे ही कब्रिस्तान जो है न हाँ हिन ही कब्रिस्तान में लाखों भी दफन थियल है लोड़ाऊ हिन ही में कब्रिस्तान में दफन थियल है जखरो समूह सही हिन ही कब्रिस्तान में मेहरानी जी कब्र अलॻि आहे होथल परी जी आहे जखरे समय जी हाँ हिन में हे 14 खां 12 कब्रूं आहिनि सही हिन में बाक़ी कंहिं कोन कयो ही बादशाही जेको कब्रिस्तान हो उन ज़माने में कीअं फिटो उते जा माण्हू कीअं विया छो छॾे विया हिन जी पूरी तारीख़ गुम आहे हिन कब्रिस्तान ऐं तख़्तगाह जे विच में फ़ासिलो बि तमामु थोरो आहे सही तक़रीबन को 4 एकड़ जो फ़ासिलो ई मुश्किल थी सघे थो 2 खां 4 एकड़ जो फ़ासिलो थी सघे थो त ही उहे दुनिया जा अज़ीम सखी जंहिं लतीफ़ जा किरदार आहिनि जेके दफ़न जो पिया आहिनि ऐं असांजा माण्हू आहिनि रोडनि रस्तनि ते क़बरूं ठाहींदा मक़बरा ठाहींदा हुअसि ही बेदर्दी जो शिकार आहिनि ऐं तारीख़ जो वॾो ख़ज़ानो लतीफ़ जिन खे अज़ीम तर जहिड़ो किस्सो बयानु करे थो उहो जखरो समूह आहे ऐं उन जो कब्रिस्तान जेको आहे हिन हाल में मौजूदु आहे इहा सिंध आहे सिंध जा माण्हू आहिनि पंहिंजी तारीख़ खां बेवाक़ुफ़ आहिनि अणॼाणनि ऐं अज़ीम शख़्सियतुनि खे यादि नथा कनि ख़ाली साईं जेको मेहर ॾहर मशहूरु मेहर ॾहर आहे इन जे बारे में तव्हांखे कहिड़ी ॼाण हाणे मेहर ॾहर जेको आहे इहो इन करे मशहूरु थियो जेका मेहरराणी हुई सही किस्सो कुझु हीअं थियो जो लाखे लोड़ाऊ न पर लाखे फुलाणी दरबार में सही को मंगतो आयो उन तमामु घणो ॻायो ऐं उन दास्तान ॿुधाया त तुंहिंजो जो ख़ानदान हो उहो हेॾियूं सखावतूं कंदो जखरो हेॾियूं सखावतूं कंदो त बादशाह लाखे फुलाणी हुनखे चयो त बाबा जेकी अॼु घुरणो हुजे उहो घुर सही हुन हेॾो ॻायो वॼायो अजीब इतफ़ाक़ आहे त हुन चयो साईं मूंखे तुंहिंजी महिर खपे थी सही महिर ऐं हथु कयईं राणी ॾांहुं हिन महिर में मूंखे ॾे हुन चयो त हार असुलु मसइलो इहो हो त हुन पे घुरियो हार जेको महिरराणी खे पियो छो उन वक़्त जे उन मंगते खे इहा ख़बर न हुई सही त तइदाद छा आहे पैसनि रुपयनि जो हुन वटि यकीन थो त वरी मां क़ीमती हार आहे जेको राणी खे पियो आहे इहो मिले थो ऐं राणी जो नालो महिरराणी हो सही त बादशाह वचन ॾेई चुको बादशाह इहो सम्झो त राणी बि मूंखां घुरे ऐं वचन ॾेई मूंखे इम्तिहान में विझी छॾियो आहे सही ऐं हुन महिरराणी ॾेई छॾी अच्छा जॾहिं उहा महिरराणी खणी हितां खां उहो थर जे सफ़र खे निकितो त महिरराणी छो त हुई सिंध जे इलाइक़े जी हुई सही हू शादी जेका कई ऐं सो पुराण जे इलाइक़नि खां कयईं सही जिते लतीफ़ चयो आहे झूनेरी पुराण ॾींहं घणेरा संभरे तो को ॾिठो हाण लाखे जहिड़ो पहिड़ो जॾहिं महिरराणी शादी थी उतां खां ॼञ आई पे त बारिश अची वई त माण्हुनि पुराण जे कप ते कपिड़ा सुकाया सही पुराण जेको दरिया हलंदो हा इहो जेको पंहिंजो जुडो खां हले पियो सही त उते जो कपिड़ा सुकाया ॾाढी ख़ूबसूरत मंदरु ठही वियो बारिश जी मौसम हुई कपिड़ा सुकियल हुआ त उन्हनि लाथा ते कपिड़ा मां त बादशाह चयो त इहे कपिड़ा हाणे मुंहिंजे तरफ़ां ओढ़ाणी आहिनि उन मंदर खे लतीफ़ चयो झूनेरी पुराण ॾींहं घणेरा संभरे तो ज़माना ॾिठा आहिनि सही तो को ॾिठो हाण लाखे जहिड़ो पहिरियों सही त एॾो हू सखी हो अॻे वण बि ढकाईंदो हो सही ऐं जॾहिं हितां खां उहो राणी खे खणी वियो ऐं अॻिते वञी राणी चयो तो मूंखे खयो आख़िर छा लाइ मुंहिंजो मूं त तोखे हार घुरियो आहे बादशाह तो हार सुठो तो मूंखे ॾेई छॾियो सही चई तो महिर घुरी चई महिर माने महिरबानी मूं ते कर इनायत कर सही चई नालो ई मुंहिंजो महिर आहे अच्छा ठीकु आहे न सही तो नालो ई मुंहिंजो वरितो चई न मूं महिर इहो राणी महिर जो नालो मसइलो कोन मुंहिंजो साईं मूं ते इनायत कर ऐं मूंखे हार ॾे सही हाणे मंगतो ॾुनूं त बादशाह ॾांहुं वापसि कीअं जे बादशाह तख़्तगाह खे ख़ाली करे छॾियो बादशाह हिन दड़नि ते अची वेही रहियो अच्छा हिते थर में अची वेही रहियो प्रजा जे साम्हूं जेको छा करे राणी ॾेई छॾी इहो का सखावत जेको नओं मसइलो हो इन नतीजे में बादशाह हुन वापसि कई ॾिस आख़िरकार मंगते ॾिठो माई मरे थी माई मरी वई त वरी बादशाह नाराज़ थींदो वरी का जंग थी वेंदी मुंहिंजा बच्चा रुली वेंदा अच्छा सही त नतीजतन बादशाह मंगतो जेको खणी जॾहिं हिन ॾहर में पहुतो त माई उन ख़ता करे छॾी सही हुन जो भले ॾिस को पाणी किथां खणी आयो त हीअ जॾहिं हीअ दड़े ते आई त बादशाह हिते जोगियाणा व्यस्त करे वेही रहियो पंहिंजी सही पाणी लाइ वियो मंगतो हुते हुन पाणी पीतईं उहो पाणी सिंध जो त हुन चयो त हीअ त लाखे फुलाणी जो पाणी आहे सही ऐं ईअं चई पाणी पीअण खां पोइ
गुज़ारे वई ऐं हिन जी करे मूंसां गॾु माई हुई गुज़ारे वई केर सां गॾु ई चई बाबा मूंसां जेका बादशाह जी राणी हुई मेहर राणी ऐं मंगतो आहियां वापसि करणु आयो। अच्छा साॻी बादशाह खे चई हा चए थो त मुंहिंजो रियासत ज़िंदगी ख़तमु करे छॾी ऐं उहा मेहर राणी हीअ जेको ॾहर पाण जे पुठियां पियो आहे हिन में दफ़न थियल आहे। हिन में असां अॻे चुकता हुआसीं असां हुनजी क़बरूं ॾिसूं हाणे वक़्तु पाण खे थोरो लेट थी वई आहे न त पाण हुनजी क़बर ते भलूं आहे। ॿिनि जॻहियुनि ते क़बरूं ॾेखारियूं आहिनि मेहरा जी क़बर ऐं मेहर राणी जी क़बर। मेहरा ऐं मेहर राणी हाणे ईअं छा मंगतो पोइ उते मुजाविर थी रहियो उहो मरी वियो उनजी क़बर का मौजूदु आहे ऐं हीअ वापसि हुकूमत न संभाली ऐं ॿी शादी लाखे फुलाणी न कई ऐं हिते इहो समन जो ख़ानदान जेको हो उहो इख़्तिताम पज़ीर थी वियो ऐं रियासत जेका उहा निधनकी थी वई समन जी। हा समन जी जेका हीअ रियासत हुई माना नोहिटे जेको नोहिटे जी इख़्तिताम पज़ीर थी वई इहो चोथों आख़िरी हुक्मरान हो जिते इहा इख़्तिताम पज़ीर थी। उनखां पोइ जॾहिं कंहिं शइ जो धणी धोड़ी न रहियो पोइ हमले आवर के आया कंहिं लुटियो छा थियो शहर सां छा वियो छा वापरियो दिफ़ा करण वारो केरु मौजूदु कोन हो पोइ शहर तबाह थी वियो। ऐं लतीफ़ उन सॼी सिस्टम खे जेको आहे पंहिंजे बैथनि में पेश करे थो। बैत लतीफ़ चयो लाखा लख हुआ पर फुलाणी फेर ॿियो आजा ओॾ थिया पलह लॻी हुनजे ठीकु आहे न अॼो जो ओॾनि सो ढींगर ढिलो मथे जंहिं भर वेही कनि लेखो लाखे ॼाम सां लाखा लॼ संदा ऐं ओॾ अगली आहियां पखा से परता जे अझे तुंहिंजे अॾी आहे। हाणे लतीफ़ चए पियो जॾहिं मोकिलाए पई त आऊं त अगली हुअसि मूंखे तो ॾेई छॾियो पर जेके मुंहिंजा माइट वेठा आहिनि उन्हनि जी तोखे पारत आहे। अच्छा असां जेको आहे माना लाखे लॼ खई असां ओॾ अगलियुनि जी कंदो कान बि अॻु विसूड़ी आहियां मूंखे वहम था थियनि मूंखे गुमान था थियनि पर लाखे लॼ खई आहे लाखो अहिड़ो आहे कोन जो असांजे पुठियां ओॾ जेके आहिनि त उहो लाखे जो लोड़ा जो फुलाणी जो तलक आहे उहो लाखे जो आहे ओॾनि सां लाखे लोड़ाऊ जी दुश्मनी आहे उहा आहे लवारनि सां। असां वटि घणा तरह माण्हू इन हिकिड़े किसे खे पाण में गॾे छॾींदा आहिनि के टे वॾा तारीख़ी दास्तान आहिनि जेके हिन तारीख़ में मदफ़न थियल आहिनि ऐं असांजो माण्हू इन मामलनि ते तहक़ीक़ करे कोन थो पंहिंजे हीरोज़ जा नाला त मूंखे यादि आहिनि पर उहे हीरोज़ सां छा गुज़रियो उहे किथे आहिनि जा क़ब्रस्तान किथे आहिनि इहा शइ असांजे माण्हू में कोन्हे। असां उनजो ध्यानु छिकाइणु चाहियूं था हिन लतीफ़ जे तवसुस सां त कम अज़ कम लतीफ़ जिन खे हीरोज़ चयो आहे जो लतीफ़ खां वधीक लेजेंड माण्हू असां वटि न आहे। लतीफ़ खां वधीक को ॾाहो ऐं अहले नज़र ऐं अहले इल्मु ऐं अहले दिलि ॿियो माण्हू सिंध में इन लेवल जो न आहे। कम अज़ कम महिरबानी करियो त लतीफ़ जे किरदारनि खे ॾिसो वञे संभालियो वञे उनजा बाक़ी जेके आसार बचा आहिनि उनजी तहफ़ुज़ करियो वञे उतां खां पंहिंजा किरदार खणो उतां खां पंहिंजी जेका नई जेका सिंध जेका तव्हांखे ॾिनी आहे ऐं अॼु दावा सां चवां थो हिकु सियासी कारकुन जी हैसियत सां हिकु अदीब जी हैसियत सां हिकु तारीख़ सां तालुक़ रखण जी हैसियत सां ऐं चवां थो जॾहिं सिंध लतीफ़ खे सम्झी वई सिंध दुनिया जी क़यादत कंदी ऐं दुनिया जो अज़ीम ख़ितो थी वेंदी पर इहो मसइलो आहे त लतीफ़ खे सिंध जॾहिं सम्झी वई लतीफ़ जे ॾिनल गस खे सम्झी वई लतीफ़ जी वाट खे सम्झी वई त इन करे अॼु असीं लतीफ़ जे इन किरदारनि सां निभाइण जे लाइ पंहिंजे पारां थोरी घणी जेका कोशिशि थोरा घणा जेके बैत यादि आहे उहे तव्हांजे पेश कया अथऊं। आईंदा बि तव्हां सां मुलाक़ात थींदी इनशाअल्लाह कंहिं लतीफ़ जे अज़ीम किरदार ॿिए जे बारे में ऐं कोशिशि कंदासीं लतीफ़ तव्हांखे बार बार असीं ॿुधायूं ऐं त तव्हां पंहिंजे माज़ी जी अज़मत ॾांहुं वापसि मोटो। इन साईं पंहिंजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं मूंखे पंहिंजे मेज़बान निसार अहमद चांडियो खे असांजे महिमान ख़ासि तारीख़दान ख़ालिद मुजाहिद चांडियो खे असांजे कैमरामैन राहिब अली चांडियो खे इजाज़त ॾींदा अॻे प्रोग्राम ताईं अलाह निगहबान।